नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर पिया करियूं त हैदराबाद में डॉक्टर जी मुबैना लापरवाही सबब नाले वारे दानिश्वर जामी चांडियो जी अमर माज़ूर बणिजी वई आहे। जामी चांडियो पारां खांगी अस्पताल ख़िलाफ़ अदालत वञण जो ऐलान कयो वियो आहे। हैदराबाद जे बाईपास ते क़ाइम हाशिम अस्पताल में कुछ ॾींहं खां दाख़िल जामी चांडियो जी अमर जी तबियत ख़राब थियण करे खेसि कराची अस्पताल मुंतकिल कयो वियो। नाले वारे दानिश्वर जामी चांडियो चयो आहे त संदसि अमर 2 ॾींहं ताईं हाशिम अस्पताल में दाख़िल हुई, जिते डॉक्टर संदसि अमर जी बीमारी जी सही निशानदी न करे सघिया ऐं वक़्त ज़ाया कयो वियो, जंहिं बाद हू पंहिंजी अमर खे कराची अस्पताल खणायो वियो, जिते संदसि अमर जी ॼंघ कटी वई आहे। जामी चांडिये खांगी अस्पताल ख़िलाफ़ अदालत वञण जो ऐलान कंदे चयो आहे त डॉक्टरनि जी लापरवाही जे करे संदसि अमर माज़ूर थी आहे। जल्द इन अस्पताल ख़िलाफ़ अदालत वेंदसि। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर अवां सां शेयर पिया कयूं त हैदराबाद में डॉक्टर जे मुबैना लापरवाही सबब नाले वारे दानिश्वर जामी चांडियो जी अमर माज़ूर थी वई आहे। जामी चांडियो पारां खांगी अस्पताल ख़िलाफ़ अदालत वञण जो ऐलान कयो वियो आहे। हैदराबाद जे बाईपास ते क़ाइम हाशिम अस्पताल में कुछ ॾींहं खां दाख़िल जामी चांडियो जी अमर जी तबियत ख़राब थियण करे खेसि कराची अस्पताल मुंतकिल कयो वियो। नाले वारे दानिश्वर जामी चांडियो चयो आहे त संदसि अमर 2 ॾींहं ताईं हाशिम अस्पताल में दाख़िल हुई, जिते डॉक्टर संदसि अमर जी बीमारी जी सही निशानदेही न करे सघिया ऐं वक़्त ज़ाया कयो वियो, जंहिं बाद हू पंहिंजी अमर खे कराची अस्पताल खणायो वियो, जिते संदसि अमर जी ॼंघ कटी वई आहे। जामी चांडिये खांगी अस्पताल ख़िलाफ़ अदालत वञण जो ऐलान कंदे चयो आहे त डॉक्टरनि जी लापरवाही सबब संदसि अमर माज़ूर थी आहे। जल्द इन अस्पताल ख़िलाफ़ अदालत वेंदसि।